भान सैयदाबाद में प्रिया कुमारी ऐं ॿिनि मुख़्फ़ी ॿारड़नि जी बाज़ियाबी लाइ जैसम कारकुननि तरफ़ां रैली कढी वई आहे। कारकुननि दुआ चौक खां एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई। अॻुवाणनि मुतालबो कयो आहे त नींगरी प्रिया कुमारी समेत मुख़्फ़ी ॿारड़नि खे बाज़ियाब कराए वञे। अवां खे ख़बर ॾियूं पिया भान सैयदाबाद में प्रिया कुमारी ऐं ॿिनि मुख़्फ़ी ॿारड़नि जी बाज़ियाबी लाइ जैसम कारकुननि तरफ़ां रैली कढी वई आहे। कारकुननि दुआ चौक खां एहतिजाजी रैली कढी नारेबाज़ी कई आहे। अॻुवाणनि मुतालबो कयो आहे त नींगरी प्रिया कुमारी समेत मुख़्फ़ी ॿारड़नि खे बाज़ियाब कराए वञे। भान सईदाबाद में प्रिया कुमारी ऐं ॿिनि मुख़्फ़ी ॿारड़नि जी बाज़ियाबी लाइ जैसम कारकुननि तरफ़ां रैली कढी वई आहे। कारकुननि दुआ चौक खां रैली कढी नारेबाज़ी कई आहे। अॻुवाणनि मुतालबो कयो आहे त नींगरी प्रिया कुमारी समेत मुख़्फ़ी ॿारड़नि खे बाज़ियाब कराए वञे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अकरम मेमण खान जी। अकरम आगाह कजो। जी बिल्कुल जेसन महाज पारां प्रिया कुमारी जे आज़ादी जे लाइ अयाल सोलंकी, नजफ सोलंकी, आशिक बुगियो ऐं नसीर खोखर जी अॻुवाणी में दुआ चौक खां हिकु वॾी रैली कारकुननि कढी। उन सिलसिले में हिननि जो चवणु हो त प्रिया कुमारी खे जेको सो फौरी तौर ते आज़ादु करण ऐं बाज़ियाब करण जा नारा हया। उन मौक़े ते हिननि चयो त ॿ भेरो हिते धरणो लॻल हो ऐं हुकमराननि जे कन ते का बि कान थी सुरे, पर पेशावर जो जेकॾहिं पठान हवा थो थिए त सिंध हुकूमत तहक में अची वञे थी, पर सिंध जी न्याणी हवा थिए थी त हुकमराननि जा जेके आहिनि चप सुबजी विया आहिनि। हिननि जो इहो बि चवणु हो त फौरी तौर ते प्रिया कुमारी खे आज़ादु कयो वञे त जीअं सिंध मां बेचैनी ख़तमु कई वेंदी। महिरबानी वांची अकरम आगाह करण लाइ।